वरी औरतूं अल्लाह जूं बानियूं घर में वेठियूं आहिनि, ॿाहिरि न निकिरणो आहे। अल्लाह ताला थो फरमाए वकरन फी बुयूतिकुन्न वला तबरजन तबरुजल जाहिलियतिल ऊला, ओ अल्लाह जूं बानियूं पंहिंजे घरनि में वेहो जीअं जाहिलनि जूं मायूं वतंदियूं हुयूं, बेपर्दे थी पलता रखंदियूं, ईअं तव्हां न कजो। मतिलबु तव्हां पाण खे जाहिलनि माना इस्लाम खां पहिरियों जहालत, उन क़िस्म जूं मायूं पाण खे न बणाइजो। वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन्न मिन आयातिल्लाहि वल हिकमत, अल्लाह जो क़ुरान वेही घरनि में पढ़ो, पंहिंजो कमकार कयो, बेपर्दगी न कयो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन औरतुनि जे लाइ तमामु सवलो कमु ॾसियो। फरमाईंदा जेका ज़ाइफ़ा 5 निमाज़ूं संभाले पढ़े, रमज़ानुल मुबारक जा रोज़ा रखे, पंहिंजो पर्दो, पंहिंजी इज़त, पंहिंजो नंग महफ़ूज़ रखे। असां वटि शहरनि में अॼुकल्ह त वरी शादियुनि में अहिड़ो खानो ख़राब थियो आहे ॼण शादीअ में बुरको हराम आहे। मुस्लमाननि जे घराणनि, पाड़नि, सॼनि कुटुंबनि, कबीलनि जो अबा हया ऐं गैरत निकिरी वई आहे। सच थो ॿुधायांव त रोज़ असां लंघूं था, कतारूं गाॾियुनि जूं थियूं नज़र अचनि, ॼञ जूं, मजाल आहे जो तव्हां उन में का बुरके सां औरत ॾिसंदव। अहरियूं पहरियूं दाबड़नि जेॾा मोह कढियूं वेठियूं परावनि मर्दनि ॾे ॾिसंदियूं। ऐं इहो जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, पर त अॻिते हली ज़मानो थो नज़र अचे मूंखे जंहिंमें ज़ाइफ़ूं आहिनि आरियातुन कासियात, कपिड़ा पहिरियल, कासियातुन आरियात, कपिड़ा पहिरियल पर जहिड़ियूं उघाड़ियूं, कपिड़ा बेड़ा जो जहिड़ी उघाड़ी आहे ज़ाइफ़ां बेपर्दे, पर्दो त कोन पर कपिड़ा बेड़ा ॼण उघाड़ी आहे। माइलातुन मुमीलात, पंहिंजो परावन मर्दनि ॾे शौक़ु, उन्हनि खे वरी पाण ॾे शौक़ु ॾियारीनि। ज़ाहिर आहे त औरत अहरजी पहरजी मुंहुं ॿाहिरि कढी वेंदी त माना परावन माण्हुनि खे थी ॾेखारे न बा। फरमाई त मथे ते वार अहिड़ा ॼण जूड़ो ॿधल ॼण उठ जो कुहट आहे। फरमाई त न इहे जन्नत में वेंदियूं, उन जन्नत जी ख़ुशबू इन्हनि खे ईंदी। तमामु वॾी बुरी ॻाल्हि आहे, तंहिंजे करे पर्दो कजे, पर्दो कजे, पर्दो कजे। क़यामत जे ॾींहुं वॾी बुरी हालत ॾिसी आया हुआ अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ख़ासि तौर ते बेपर्दे औरत जूं, जो मां उन तफ़सील ॿुधाइण खां कीमायां थो। वॾी बुरी ॻाल्हि आहे जो जहन्नम में इहे जेके हिते पंहिंजे लिबास खे बेआबरू करे ऐं पाण खे बेइज़त थियूं कनि न, क़यामत जे ॾींहुं जहन्नम में उहे बिना लिबास जे ईअं ई पयूं हेठि ऐं मथे थींदियूं जहन्नम जी बाहि में। जीअं न कख खाक जा उॾामंदा आहिनि अबा वॾी बाहि में, ईअं जहन्नम जी बाहि जो खणंदनि त जहन्नम जे मुंहं ताईं ईंदियूं, वरी बाहि झकी थींदी त बंदे अंदरि वञी पवंदी। अल्लाह ताला असांखे पर्दे करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। बाबा पर्दो गैरत आहे, पर्दो हया आहे, पर्दो ईमान आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं बीबियूं असां क़यामत ताईं ईंदड़ कल में पढ़ंदड़ जूं माहिर आहिनि। तॾहिं बि अल्लाह ताला फरमायो त वकरन फी बुयूतिकुन्न, ए नबीअ जूं बीबियूं घरनि में करार कयो। जॾहिं तव्हांजा पुटनि वांगुरु औलाद अथव सहाबा, इहे पुछनि त सुवाल जवाबु करणो त पर्दे खां, कॾहिं बि केतिरो बि खणी कुर्ब वारो साहिबी हुजे तॾहिं बि बिना पर्दे जे कंहिंसां मुंहुं पवणो न आहे। उहो ॿुधायो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे औरतुनि खे, बीबियुनि खे हुकुम, बाक़ी असांजे औरतुनि खे वरी आज़ादी आहे। घरनि में घिटियुनि में घोर वारा शल न को माण्हू अचनि, लटे कपिड़े वारा के पंहिंजो चूड़ीअ सिंगार वारा, त कतारूं कयूं मायूं बीठियूं आहिनि उन्हनि सां ॼण माइटरियूं अथनि, ॼण पंहिंजो ॿाहिरों भेनर आहिनि पाण में। बाबा हराम अथव, गुनाह अथव। अल्लाह ताला असांखे हया हिजाब करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। وقالت اليهود عزير ابن الله وقالت النصارى المسيح ابن الله ذلك قولهم بأفواههم يضاهئون قول الذين كفروا من قبل قاتلهم الله أنى يؤفكون اتخذوا أحبارهم ورهبانهم أربابا من دون الله والمسيح ابن مريم وما أمروا إلا ليعبدوا إلها واحدا لا إله إلا هو سبحانه عما يشركون يريدون أن يطفئوا نور الله بأفواههم ويأبى الله إلا أن يتم نوره ولو كره الكافرون هو الذي أرسل رسوله بالهدى ودين الحق ليظهره على الدين كله ولو كره المشركون يا أيها الذين آمنوا إن كثيرا من الأحبار والرهبان ليأكلون أموال الناس بالباطل ويصدون عن سبيل الله والذين يكنزون الذهب والفضة ولا ينفقونها في سبيل الله فبشرهم بعذاب أليم يوم يحمى عليها في نار جهنم فتكوى بها جباههم وجنوبهم وظهورهم هذا ما كنزتم لأنفسكم فذوقوا ما كنتم تكنزون صدق الله العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما
सलात शरीफ पढ़ो सबब आहे, को बि न रहे सलात शरीफ पढ़ण खां। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आल मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। कंहिंखे न बि अचे त अखर अखर सां पढ़ंदो वेंदो न अब्बा, तॾहिं बि अलाह वटि अॾिजी वेंदो इंशा अल्लाह। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आल मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इन अल्लाह जे रसूल सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां सलात शरीफ पढ़ण खे वॾी इज़त आहे, जो अल्लाह ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त जेको मुंहिंजे मथां हिकिड़ो दफ़ो सलात पढ़ंदो त अल्लाह ताला मथां 10 दफ़ा रहमत मोकिलींदुसि। हिकिड़ो दफ़ो असां सलात पढ़ूं 10 दफ़ा असांजे मथां रहमत अचे। अबा केॾो न नफ़े वारो सौदो आहे। पर वरी जॾहिं नबी सुहिणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो नालो खजे ऐं जेको सलात शरीफ़ न पढ़जे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त उहो बदबख्त आहे। अल्लाह ताला असांखे बख़्त वारो बणाए, बदबख्त थियण खां बचाए। अज़ीज़ान गिरामी, हे अल्लाह जो क़ुरान ऐं इन क़ुरान जा वाइज़ ऐं जलसा जेके असांजे माहौल में थियनि था, इहे हिन जे लाइ आहिनि। हक़ीक़त हीअ आहे त असां इंसाननि सभिनी खे ऐं इंसाननि मां वरी ख़ासि तौर ते मुस्लमाननि खे, जिन अल्लाह खे पंहिंजो रब करे मञियो, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजो रहबर ऐं अॻुवाण करे मञूं ऐं दीन इस्लाम खे पंहिंजो दीन करे मञूं, क़ुरान मजीद खे पंहिंजो किताब करे मञूं, उन्हनि खे घुर्जे त अल्लाह जो क़ुरान सिखनि, अहिड़ो सिखनि जो उहो क़ुरान मजीद सुठे नमूने सां पढ़ी पढ़ाए ऐं सम्झी उन ते अमल कनि। नतीजो इहो थींदो त इन अल्लाह जे क़ुरान जे इन ताल्लुक़ रखण जे करे दुनिया जी ज़िंदगी बि इज़त सां गुज़रंदनि, क़ब्र बि उन्हनि जी रहमत ऐं आसानी वारी बणिजी वेंदी, क़यामत जे ॾींहुं बि ॾुखियो न ॾिसंदा, पर अल्लाह ताला उन्हनि खे परेशानी मां छॾाए पंहिंजे छांव में बीहारींदी। अल्लाह ताला असांखे अहिड़े सचे क़ुरान सां ताल्लुक़ रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इहो क़ुरान असां सभिनीनि खे एतिरो सिखणो आहे जो उन मां असां घटि में घटि पंहिंजे ज़िंदगीअ जा जेके ज़रूरी मसइल आहिनि उहे कढी वठूं। पर जेकॾहिं इन में सुस्ती कई थसे त भला जॾहिं क़ुरान ॿुधाइण वारा असां वटि अचनि त असां गौर फिक्र सां इहो क़ुरान ॿुधूं। अल्लाह जे हिन पाक क़ुरान में रब जो फरमान आहे त इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम। मोमिननि जी सिफ़त इहा अथव त मोमिन जो पंहिंजे मालिक सां एतिरो गहरो तालुक़ हूंदो आहे जो जॾहिं अल्लाह जो नालो वठंदे त मोमिन जी दिलि रब जे मोहबत में ॾकी वेंदी। वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना। वरी जो मोमिननि खे क़ुरान पढ़ी ॿुधाए त उन्हनि जो ईमान वधी वञे। क़ुरान सां ईमान वधे, इहा ईमान जी निशानी आहे। अब सेल हूंदा हुआ पुराणे ज़माने में, यादि अथव, बैटरियुनि में विझबा हुआ, पोइ ॿाहिराड़ी में मिलनि कोन, ॾुखिया थियूं त कीअं कयूं, पोइ कंहिं बैटरी ट्रैक्टर कंहिं गाॾीअ जे ते रखी हीअं ॾिबो ज़ोर ॾो, अदा हे कोसो थी वियो, खण बरंदी, पर जे रखूंसि त कोसो ई न थिए, अदा हे सफ़ा सड़ियल आहे, हिन में पावर न पवंदो। इहो असांजे हेतिरे सेल जो हिकिड़ो मेयार हूंदो, कोसड़ो थी पियो वरी ॿारिस ते चिमको कंदो, रोशनी कंदो, फरहद थी पवंदी घड़ी खण। पर जे कोसो ई न थिए, अदा हे अंदरो सड़ियल आहे, हिन में कुझु बि कोन्हे, ईमान ई कोन्हे, उछलेसि खणी उछलींदासीं ढेर ते। अल्लाह तो फरमाए त मोमिन खे क़ुरान ॿुधण सां दिलि में ईमान वधंदो, पर जे क़ुरान ॿुधण सां असर न थिए त वॾी ख़तरनाक ॻाल्हि आहे। इन जो मतिलबु त अंदरो ईमान जो सेल ई सड़ियल अथसि, तॾहिं त क़ुरान ॿुधण सां चार्ज ई नथो थिए। तंहिंजे करे मुंहिंजा अब्बा, हिन क़ुरान सां असां गहरो ताल्लुक़ रखूं। ऐं सच ॿुधायांव त असांजे हथ में ईमान जी शइ कहिड़ी आहे, हिन क़ुरान खां सवाइ ॿी का शइ आहे? असां हथ में छा खणी सघंदासीं? अल्लाह जो क़ुरान, ॾिसण जे लाइ बि क़ुरान, पढ़ण जे लाइ बि क़ुरान, ॿुधण जे लाइ बि क़ुरान। अल्लाह जे नबी सुहिणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ॻाल्हि ॿुधीसीं ऐं असां ईमान बिल ग़ैब हाणे अखियुनि ते रखी मञियोसीं, पर ॾिसण वारी अखियुनि सां शइ जो दुनिया में केर बि चए दादा तव्हांजे मज़हब जी कहिड़ी शइ अथव, अबा हे अल्लाह जो क़ुरान। ऐं क़ुरान वरी अहिड़ो आहे जो अल्लाह जो कलाम आहे। कूड़, कचाई, ॾिंगाई हिन जे न आॾो ईंदी न पोयों ईंदी। सवाल ई पैदा न आहे हिन क़ुरान जे वेझो बि अचे सघे कूड़ या कसाई का कचाई। अहिड़ो मज़बूत किताब आहे। रब फरमाए ते मुंहिंजो कलाम आहे, मां नाज़िल कयो आहे, इन जी मां हिफ़ाज़त कंदो रहंदुमि।
अबा काफ़र लखनि किरोड़नि अरबनि खां वधीक आहिनि दुनिया में हींअर, पर इहे काफ़र क़ुर खे कुझु नथा करे सघनि। बम बि ठाहिनि, गोला बि ठाहिनि, राकेट बि ठाहिनि, मीज़ाइल बि ठाहिनि, जहाज़नि में चढ़ी उहे हणनि बि सही, पर क़ुर खे कुझु न करे सघंदा, छो त अलाह हिन जी हिफ़ाज़त जो ज़िमो खयो आहे। तंहिंजे करे अहिड़ो अज़ीम शान अलाह जो किताब क़ुर मजीद जेकॾहिं असां इन खे पंहिंजे सीने सां लाहींदासीं, इन क़ुर सां चंबड़ी पवंदासीं, इन क़ुर सां गहरो ताल्लुक़ रखंदासीं, त जीअं अलाह क़ुर जी हिफ़ाज़त कई आहे त अलाह ताला असांजी बि ईअं हिफ़ाज़त कंदो। हिफ़ाज़त कई अथई अबा, हिफ़ाज़त कई अथई। अॼुकल्ह जहिड़ो मुल्क जो ऐं माहौल जो हाल आहे, जहिड़ियूं ज़ालिम ऐं बेफ़रमान हुकूमतूं असांजे मथां मुसलत थियूं आहिनि, महागाई, बदअमनी, ज़ुल्म ऐं ज़्यादती। थाणनि में वञ त दोस्त चवंदा आहिनि थाणो न आहे पर घाणो आहे, जी न घाणे में सरिया जो तेल कढंदा आहिनि, जेको ग़रीब थाणे में इहे फासे त उनजो तेल था कढनि। कोर्टूं वञ त कूड़ ऐं बदमाशीअ ऐं ज़ुल्म ऐं ज़्यादतीअ सां भरियूं पयूं आहिनि। मुजरिम खिलंदो निकिरंदो ईंदो, फरियादी ऐं वीचारो जेको ग़रीब हूंदो मज़लूम, उहो बीठो रत जा ॻोढ़ारो ईंदो। हालांकि इंसाफ़ वारी कोर्ट ऐं इंसाफ़ वारे जज काज़ी वटि हुजे हा त मुजरिम रत जा ॻोढ़ा रोए हा ऐं मज़लूम खिले हा। उन जे उलट सॼो निज़ाम उबतो थी वियो आहे। अल्हम्दुलिल्लाह अबा, पोख तव्हांजे मुल्क में घटि आहे, गंज आहिनि, पेट्रोल तव्हांजे मुल्क में, पोख तव्हांजे मुल्क में, गैस तव्हांजे मुल्क में। दुनिया में काथे बि गैस कोन्हे जो ईअं ज़मीन में गैस पूरियल हुजे, माण्हुनि जे घरनि में दवा भरनि, जाथे काथे सिलेंडर ॿारींदा आहिनि दुनिया में। तव्हांखे अलाह ताला अहिड़ी नेमत ॾिनी आहे, सॼे मुल्क में नलकियूं विछाईंदो त सॼो मुल्क तव्हांजो गैस पियो घर भरे। अहिड़ियूं नेमतूं काथे बि कोन्हनि। उन खां पोइ बि तव्हांजो मुल्क ग़रीब, तव्हां वटि महागाई, तव्हां वटि मुसीबत, तव्हां वटि बदअमनी, इस्पतालूं न हलनि, रोड न हलनि, को कमु न थिए सिधो। इहो सभु इन जे करे आहे जो हुकुमरान ज़ालिम आहिनि, ऐं इहे ज़ालिम हिन जे करे आहिनि जो हिकिड़ो बि क़ुर वारो कोन्हे हुकुमरान। इन जे करे सॼो निज़ाम ऊंधो लॻो पियो आहे। जे अलाह जो हे क़ुर असां वटि अची वञे न त ईअं न थींदो। वरी बि इंसाफ़ का चङाई जी उमेद वरी बि अलाह जे क़ुर ऐं इन क़ुर वारनि मां असांखे थी सघे थी। त असांखे जेकॾहिं वरी बि चङाई पले पवंदी त इन क़ुर वारनि मां पवंदी। अलाह सल क़ुर वारनि खे बि सचे मज़बूत पेर ते बीहण जी तौफ़ीक़ अता फरमाए, ऐं अलाह असांखे बि तौफ़ीक़ ॾे त असां हिननि पंहिंजनि बचनि खे क़ुर पढ़ायूं। मुंहिंजो हज़रत अबो साईं फरमाईंदो हो, अलाह ताला दर्जा बुलंद फरमाए, त अबा माण्हू दाह कंदा आहिनि, हुजे माण्हू बि अमीर हुजे, अबा आसूदो सुखियो सताबो दाह करे त यार खीर था वठूं, पर भेण सां खीर मज़े जो मिले ई नथो। साईं छा अथसि? अबा पाणी अथसि। कॾहिं दाह थो करे त साईं पाउडर जी धप थी अचे, कॾहिं चवे त साईं अलाए छा थो खीर मां निकिरे। पोइ कंहिं ॾाहे चएसि त बाबा जेकॾहिं खीर तोखे ख़ालिस खपई त उन जे लाइ थोरी महिनत कर। कहिड़ी? मेंह पंहिंजी धार, मेंह पंहिंजी वठि, चए पोइ खीर ख़ालिस पंहिंजे घर में वेही ॾोहेसि। पोइ हाणे माण्हू चवंदा आहिनि साईं माण्हू क़ुर त ॿुधाइनि था, पर क़ुर में बि मिलावट करे था वञनि। पोइ फरमाईंदा त बा जॾहिं तोखे इहा दाह हुजई त पोइ तूं पंहिंजे बचनि खे क़ुर पढ़ाए, इहे क़ुर पढ़ी तुंहिंजे घर ईंदा त पोइ बचा तुंहिंजा तोखे सचो क़ुर ॿुधाईंदई। पोइ तुंहिंजी दाह ख़तमु थी वेंदी, ऐं दाह बि ख़तमु थी वेंदी जॾहिं मुस्लमान जे घर घर में क़ुर जा पढ़ण वारा हाफ़िज़ कारी ऐं आलिम अची वेंदा न, पोइ इनशा अल्लाह इहो ॾींहुं दूर न थींदो जे अलाह जो क़ुर निकिरी ऐं रोडनि ते पंहिंजे हुकुम हलाए। पोइ जॾहिं क़ुर जो हुकुम हलंदो न दाह, त पोइ तुंहिंजे मथां ज़ालिम ज़ुल्म न करे सघंदो, तुंहिंजो को हक़ न खाई सघंदो, तुंहिंजी को रत न विञाए सघंदो, तुंहिंजी को पंहिंजो महागाई तो को न मुसलत करे सघंदो, छो त रिज़्क़ अलाह जो आहे, खाराइण वारो अलाह आहे। ऐं हे अहिड़ा ज़ालिम बणिया वेठा आहिनि जो माण्हुनि जे रत ऐं पघर पसीनो सभु निपूड़े हिकु था कनि। ॾोह हक़ीक़त में असांजो पंहिंजो अथई। ॾोह इहो आहे त मुस्लमान क़ुर सां काथे थो तालुक़ रखे। अबा हे अलाह जो निज़ाम आहे क़ुर, जाथे बि हूंदो उते अदल थींदो, उते इंसाफ़ थींदो, उते ग़रीब जी इज़त थींदी। पंहिंजे भरिसां मुल्क अथव ग़रीब अफ़गानिस्तान, ॿुधो अथव? 20-25 साल उन्हनि खे रूस मारियो। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जिहाद ऐं दीन इस्लाम ऐं क़ुर जे बरकत सां उन्हनि खे फतह ॾिनी, ऐं रूस टुकुर न मिलियो, टुकर सां टुकर टुकर थी वियो।
वरी इन खां पोइ मस थोरो सागा हे पंहिंजे पेरनि ते बीठा 1990 में, अॼु खां 30-35 साल पहिरियों मस पंहिंजे पेरनि ते बीही निज़ाम हलायूं। ग़रीबी, अमीर कबीर वज़ीर हुननि जा हुकुमरान तॾनि ते वेहनि। हिननि अखियुनि गुनाहगारनि सां ॾिठो बि त कद्दूअ जी भाॼड़ी ऐं तनूर जी मानी, वज़ीर बि उहा खाए त फ़क़ीर बि ॻोठ जो खाए, दस्तरखानो बि हिकिड़ो। गवर्नर हाउस में दस्तरखानो लॻे, हितां खां वठी साम्हूं वारे दर भित जेतिरो बल्ब थो ॿरे पियो। पोइ इन ते इहे सभु साईं भाॼी बि हिकु जहिड़ी साईं, उन में गवर्नर बि उते अचे वेहे, वज़ीर बि उते वेहे, ऑफिसर बि उते वेहनि, पर जंहिं फ़क़ीर खे मानी खाइणी आहे त उहो बि अचे इन दस्तरखाने ते वेहे, साॻी कद्दूअ जी भाॼी खाईंदो, साॻी मानी खाईंदो, लस्सीअ जो थामड़ो भरियल पिया हूंदा थालड़ा, हर को उन में चमचड़ो भरे पियो पीअंदो, हिकु मानी हिकु ग़ज़ा हिकु खुराक। पर अमुन अहिड़ो जो राति जो तूं जे पैसनि जी गाॾी भरे घुम, मजाल है जो तोखे थोरी बि धुरड़ी अचे त यार छा थींदो, दिलि जाए कर कुझु न थींदो, छो त उते निज़ाम अलाह जे क़ुर जो। पोइ यहूदियुनि जे पेट में मरोड़ थी, उन्हनि इहो बर्दाश्त न कयो। पोइ पंहिंजे मुल्क में बदमाशियूं करे, पंहिंजनि बिल्डिंगुनि में हथरादू जहाज हणी ऐं उहे बिल्डिंगियूं पंहिंजूं अंदरूं बम बारूद भरे ऐं बराए नाम हिकिड़ो अचे जहाज हुननि उन में। पोइ साईं उहा बिल्डिंग खे लॻे बाहि। पोइ साईं हाणे वरी ॾोह अची कंहिं ॾे, चई उसामा बिन लादन ऐं अफ़गानिस्तान ॾे। पोइ चई हाणे हमिलो कंदासीं। पोइ साईं उहो शौक़ु बि पूरो कयो। 2000 में 5-6 साल हुकूमत हली तालिबान जी। उन खां पोइ अमेरिका अचे 2000 में हमिलो कयो। 2000 खां 2021 ताईं अमेरिका हिननि सां विढ़ंदो रहियो। 21 साल अमेरिका हिननि जे मथां ज़ुल्म जी हीअं चकी हलाई। 48 मुल्कनि खे कांढे वठी आयो, अचो त विढ़ूं अफ़गानिस्तान सां। पर अल्लाह थो फरमाए त तव्हां काफ़िर आहियो ऐं हे मुंहिंजा क़ुरान वारा आहिनि। तव्हां चाहियो था त इन क़ुर जे ॾींहं खे विसायो। युरीदून लियुत्फ़िउ नूर अल्लाह बिअफ़वाहिहिम। हे अल्लाह जे इन क़ुर जे ॾींहं खे पंहिंजे फूकुनि सां विसाइण था चाहिनि। वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करिहल काफ़िरून। हिन सचे क़ुर में अल्लाह थो फरमाए अल्लाह ताला पंहिंजे इन नूर खे पूरो करे रहंदो। काफ़िरनि खे न वणे त न वणे, पर इहो ॾींहुं ॿरंदो। पोइ साईं 20-21 सालनि में अबा हिननि न छॾियो दुनिया में पोयों जहाज़ न छॾियऊं, बम न छॾियऊं, टैंक न छॾियऊं, गोलो हर क़िस्म जो असुलु अफ़गानिस्तान जे मथां बरसात वांगुरु वसायऊं। पोइ जॾहिं रब सुभानो तआला खे हिननि जी नुसरत ऐं फतह जी कामयाबी आइण जी रब ताला महल आंदी त अहिड़ी महल थी जो इहे अमेरिका वारा हितां भॼण जे लाइ टाइम पिया ॻोल्हनि त ख़ुदा जे वास्ते असांखे मौक़ो ॾियो त असां निकिरी जान छॾायूं। इहे एॾा वॾा ताक़तवर मुल्क भॼी जान छॾायूं, न पिया निकिरी सघनि। पोइ जहाज़ पंहिंजा खणी हीअं तो खणंदा इस्लामाबाद में लाहींदा वञनि, उतां खणंदा इस्लामाबाद लाहे वरी खणी अचनि। छो जी माण्हू असांजा रहिजी वेंदा त असांजो हुनजो साह थो निकिरे। नेठि उहो अल्हम्दुलिल्लाह वरी हाणे अफ़गानिस्तान में अल्लाह ताला जे हुकुम सां क़ुर जी हुकूमत आहे ऐं हाणे वरी उते साॻियो अमुन ॿिया, बरक़रारी ॿिया, भलाई ॿिया। उते पिनणु ममनू आहे, उते नशो ममनू आहे। उते को बि माण्हू अजनबी हुजे, ग़रीब हुजे, मिसकीन हुजे, राति जो इज़त वारो, नंग वारो, बचन वारो, मजाला जो कोन खे हथु ॾे, को दगु ॾे, भली लख किरोड़ खयूं अथे। चवनि था त सोन जी सिर तां उछले वञो, ॿिए ॾींहुं ॾिसो जेकॾहिं उहा हीअं पंहिंजी जातों सुरियल हुजे असां खां पुछो त इहा कंहिं सोरी आहे। इहो अमुन छो थियो आहे? हिन अल्लाह जे क़ुर जे करे। मुंहिंजा अज़ीज़ो, इहो तॾहिं थींदो जो हीअ मस्जिद जो ठाही अबा त सांचे में विझी कुल्फी वांगुरु ठाही अबा। हीअ जो तव्हां मस्जिद ठाही त कुल्फी ठाहींदा आहिनि, ॾिठी अथव? सांचे में खीर विझी हीअं जो विझंदा आहिनि त वरी कढंदा आहिनि त घड़ी खां पोइ कुल्फी तयारु। तव्हांजी हीअ मस्जिद ईअं ठही, खॾूं खोटियव, सिरूं विधव, पोइ सिर जे मथां सिर, सिर जे मथां सिर, सिर जे मथां सिर पए, कारीगरनि ठाहियो। पोइ साईं महीननि जा माग गुज़रिया तॾहिं मस्जिद पूरी थी। अदा हे दीन जो प्रोग्राम बि ईअं होरे होरे ठहंदो अथव, छो त तामीर हमेशह आस्ते थींदी आहे। ड्राइण जे लाइ मिशन काया अचे हिकिड़ो धिको ॾे त बिल्डिंग केॾी बि वॾी हुजे, ऊंधी थी वञे, हेठि लॻंदी, ढेर थी वेंदी, पर ठाहिण जे लाइ महीना ऐं साल लॻी वेंदा आहिनि।
त हाणे असांखे वरी पंहिंजे मुल्क ऐं माहौल ऐं पंहिंजे माॻ ठाहिण जे लाइ वक़्तु लॻंदो। वक़्तु इहो आहे त हिननि बचड़नि खे नए नसुल खे अलाह जो क़ुर पढ़ायो, दीन जी तालीम पढ़ायो, हिदायत ऐं भलाई जो रस्तो हिननि खे पढ़ायो। पोइ इनशा अलाह कंदो सिर जे मथां सिर, सिर जे मथां सिर। जॾहिं घरनि में पाड़नि में मोहल्लनि में क़ुर वारा अची वेंदा, हाफ़िज़ अची वेंदा, आलिम अची वेंदा, घर घर में हूंदा, त पोइ जेके गुमराह माण्हू अचे ख़ल्क़ खे गुमराह करे ऐं उन्हनि खे क़ुर ऐं दीन जे मुक़ाबले में बीहारे टकर खाराए ऐं क़ुर वारे प्रोग्राम खे हेठि करे हुनखे मथे करण जी कोशिशि था कनि। जॾहिं इस्लाम जा मेंबर घणा थींदा त इनशा अलाह इस्लाम जो झंडो बुलंद थी वेंदो। तंहिंजे करे इन क़ुर जे निज़ाम खे नाफ़िज़ न करण में ॾोह असांजे सॼे मुआशिरे जो आहे। तंहिंजे करे अदा कोशिशि कयो मुंहिंजा भाइरो। मां अर्ज़ु कयां त चुप करे पंहिंजी दिलि ते हथु रखी ॾिसो। हर हिकु मुस्लमान, हिन तव्हां पंहिंजे ॻोठ खे वठो त सभु तव्हांजा ॻोठाणा पंहिंजो हिकु हिकु ॿार भला क़ुर पढ़ाइनि था मदरसे में न? को हूंदो 10 घरनि खां पोइ मतां 11 घर में हिकिड़ो ॿार मोकिलींदा हुजनि मदरसे क़ुर पढ़ाइण जे लाइ। 9 घर 10 घर पंहिंजो बचो नथा मोकिलनि। ॿुधाए त पोइ ॿोॾी ईंदी न? अबा 9 ॼणा ॿेड़ीअ जे हिकिड़े पासे नो वेहनि ऐं 10 ॼणे ॿिए हिकिड़े पासे नो वेहे, पोइ ॿेड़ी पासीरी थींदी आहे, सिधी हलंदी। वज़न तॾहिं थींदो जॾहिं 5 माण्हू हेॾो विहार, 5 हेॾो विहार। असांजी ॿेड़ी ॿुॾण जे आहे, पर हे अलाह जो रहम आहे जो रब ताला हलाए थो। तंहिंजे करे मुंहिंजा मुस्लमान भाइरो, असां अलाह जे क़ुर सां तालुक़ था रखूं। असांजो ईमान हिन अलाह जे क़ुर ते आहे। तंहिंजे करे हिन रब जे क़ुर खे एतिरो मज़बूत कयूं त इनशा अलाह कंदो असांजा ॿई जान भला थींदा। तंहिंजे करे हिन दुनिया जे जहान में इज़त बि अलाह जे क़ुर खे अथव ऐं क़ुर वारनि खे अथव। इज़त अलाह जे क़ुर ऐं क़ुर वारनि खे अथव अबा। तंहिंजे करे माण्हू अॻे वीचारा चवंदा हुआ गुरबत जो ज़मानो हूंदो हो, मदरसनि ऐं क़ुर पढ़ण वारनि खे माण्हू पंहिंजे घरऊं मानी ॾींदा हुआ। मसलन जेकॾहिं तव्हांजे हिन ॻोठ में मदरसो हुजे त घर घर मां मानी ईंदी, पोइ हे ग़रीबड़ा तालिब उहा फ़क़्र जी मानी वठी खाईंदा हुआ। पोइ बि कमु कहिड़ो कंदा हुआ? अलाह जो क़ुर पढ़ंदा हुआ। हक़ीक़त में इहो इन्हनि जे मथां एहसान न हो, एहसान तव्हांजे मथां हो त तव्हांजी मानी क़ुर पढ़ंदड़ खे कमु थी अचे, अलाह तव्हां ते राज़ी थींदी। माण्हू ईअं ऐं भलारा माण्हू ईअं कंदा हुआ बा। जिन माण्हू जूं अखियूं हुयूं न, जिन खे क़दुरु हो ऐं ख़बर हुई न, उन्हनि खां जॾहिं को मानी वठंदा हुआ न तालिबड़ा, त उन्हनि जो शुक्रियो अदा कंदा त तव्हांजी महिरबानी जो तव्हां मानड़ी वठी, तव्हां क़ुर था पढ़ो, असांखे हक़ आहे त असांखे तव्हांखे उते घर वेठे पहुचाए थो, तव्हांजी ख़िदमत कयूं, छो त तव्हां अहिड़ो कमु था कयो जेको असां नथा कयूं। सो अल्हम्दुलिल्लाह हाणे हिन ज़माने में माण्हुनि जे लाइ अलाह ताला घणा सुखनि जा दर खोले छॾिया। मदरसा थी विया, उन्हनि खे अलाह नंगर मानियूं पंहिंजूं ॾिनियूं, उन्हनि खे बोरची खाना पंहिंजा ॾिना। हाणे उते ईंदे त अलाह कंदो हिन क़ुर पढ़ंदड़नि खे तूं ॾिसंदे न त चङे भले जे घर खां वधीक सुखियो अलाह ताला उन्हनि खे रखियो आहे। अञा बि जेकॾहिं मुस्लमान इहो ख़्यालु करे साईं मां बचे खे क़ुर पढ़ायां त पोइ छा थींदो? मां अर्ज़ु कयां त अबा तव्हां वटि त जलसा थींदा आहिनि न? अॻी मस्जिद में मदरसे में जलसो थींदो आहे, पोइ उन जलसनि में मौलवी ईंदा आहिनि। पोइ कॾहिं बि को मौलवी पंधि ईंदे ॾिठो अथव? भलियुनि गाॾियुनि ते चढ़ींदा आहिनि जो तव्हां वटि 50-50 एकड़ ज़मीन वारे खे ओड़ी गाॾी न हूंदी जेका ग़रीब मौलवीअ खे गाॾी हूंदी। ऐं सच थो ॿुधायांव त हिन क़ुर जे सदके मिलंदी आहे। उन्हनि जा घर सुखिया, उन्हनि जी ज़िंदगी सुखी, उन्हनि जा सफ़र सुखिया, उन्हनि जा कम कारियूं सभु अलाह सवला कंदो अथव हिन क़ुर जे सदके। पोइ ॿुधायो त अञा असां अलाह जे क़ुर में शक कयूं छा त बचनि खे क़ुर पढ़ाईंदासीं त बुख मरंदासीं? अदा बुख उहो मरंदो जेको क़ुर खे पुठी ॾींदो। जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे, जो अल्लाह ताला थो फरमाए त जेको मुंहिंजो बंदो हे क़ुर वेही पढ़े, मां दुआ बि न घुरे, मां रिज़्क़ बि न घुरे, रब थो फरमाए त मां क़ुर पढ़ंदड़ खे सॼी दुनिया खां भलो ॾींदोमांसि। ऐं अलाह भलो ॾिनो आहे। जेकॾहिं एतबार न अचो त अचो मदरसे तव्हांखे ॾेखारियूं त अलाह कीअं थो क़ुर वारनि खे भलो खाराए। अॼु वेठा हुआसीं शाम, छोकिरा वेठा सोचींदा हूंदा ॼाण था बसर बटालू कते ऐं राति जो बोड़ भाॼी कयूं। रब ताला आलीशान ठहियल मानी अचे चिंची ते पहुचाई। हमरा चयोसीं असां आया आहियूं, अलाए कहिड़ो ॻोठ ॿुधायूं, तो ख़ैरात कईसीं, तालबनि जे लाइ मानी खणी आया आहियूं। ईअं अलाह खणाए हिननि खे रिज़्क़ पहुचाईंदो आहे। तंहिंजे करे मुंहिंजा अदा जे अलाह जे क़ुर सां चंबड़ी पवंदे न त पोइ तूं थींदे महिमान रब जो। अबा हिते तव्हां वटि ज़मीन जा कमकार हूंदा आहिनि, कॾहिं रोबे जे लाइ माण्हू वठंदा आहियूं, कॾहिं लाभ जे लाइ, कॾहिं ढोईअ जे लाइ। पोइ ॿुधाए त उहे माण्हू मानी पंहिंजी ॿधी ईंदा आहिनि, कॾहिं तूं ॾींदो आहीं उन्हनि खे मानी? कम वारा जॾहिं तूं ज़मीन वारो हूंदो आहे त खणी वेंदो आहे। हाणे हे क़ुर वारो अलाह जो महिमान आहे, पोइ रब ताला रिज़्क़ पाण इन्हनि खे खणाए ॾींदो अथई। रब सां इंशाअल्लाह असांखे इन भले रस्ते ते ऐं इन क़ुर जे तालीम ते शल यकीन नसीब फरमाए।
तंहिंजे करे मुंहिंजा अदा इन ॻाल्हि खां सफ़ा अखियूं बूटे परे थी वञो त जेको क़ुर पढ़ंदासीं जॾहिं माण्हू अलाह जो मज़दूर थींदो त अलाह बुख मारींदो। तूं पंहिंजे मज़दूरनि खे बुख न मारे, सफ़ा ग़रीब मिसकीन बि मज़दूरनि खे बुख न मारे, बाक़ी अलाह बुख मारींदो। पोइ इन जो मतिलबु त अलाह ते ईमान न आहे न। रब सां इंशाअ अल्लाह असांखे भलाई नसीब फरमाए। मां उहा जे आलू कुझु क़ुर शरीफ़ जूं आयतूं पढ़ियूं। अल्लाह सां इंशाअ अल्लाह असांखे उन समेत सॼे क़ुर ते यकीन करण ऐं उन ते सिखण सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह तो फरमाए त वकालत यहूद उज़ैर इब्न अल्लाह। रब साईं यहूद ऐं नसारनि जूं ॻाल्हियूं थो ॿुधाए ऐं उन्हनि जे तबाही ऐं बर्बादी जा कारण ऐं वजह थो ॿुधाए। फरमाई त यहूदी चवंदा आहिनि त हज़रत उज़ैर अल्लाह जो पुटु आहे। थियो हीअं हो अबा, हज़रत उज़ैर हिकिड़े दफ़े लॻे पियो वञे सुवारीअ ते, गॾ हुजेसि, उन ते पंहिंजो अन्न बि हुजेसि, खाइण जे लाइ अंगूर वरिता हुई, उहे बि हुजनिसि, ऐं पीअण जो पाणी बि हुजेसि शायदि। बैतुल मुक़द्दस जे शहर खे हिकिड़ा ज़ालिम माण्हू ड्राहे विया, माण्हू बि मरी विया, शहर बि ड्रही वियो। ॾिसी चीअर हे शहर कीअं आबाद थींदो, हे माण्हू काल्ह उथंदा, अलाह हिन खे कीअं आबाद कंदो, ईअं सुवाल थियुसि दिलि में। उते जो उते अलाह जो हुकुम आयुसि त पाण बि वफ़ात करे वियो, हिन जो गॾु बि मरी वियो। ऐं इहो माण्हू इते मोह पियो हो 100 साल पूरो। जॾहिं 100 साल पूरो थियो, अल्लाह ताला हज़रत उज़ैर खे उथारियो। क़ुर मजीद जे मां पूरे तव्हांखे आयतुनि जी माना थो ॿुधायां, हिन क़ुर में आहे औ कल्लज़ी मर्र अला क़रियतिन वहिय ख़ावियतुन अला उरूशिहा क़ाल अन्ना युहयी हाज़िहि अल्लाहु बाद मौतिहा फअमातहु अल्लाहु मिअत आम। अल्लाह तो फरमाए जॾहिं ॻोठ ॾिठई वैरान चई साईं काॾों आबाद थींदो, अल्लाह हिन खे उते जो उते वफ़ात कराई। 100 साल पियो हो, पोइ अल्लाह हिन खे उथारियो। पोइ फरमाई त ॾे अहवाल, तूं पंहिंजे गॾह ॾे त ॾिस, अल्लाह जो हुकुम आहे त गॾह ॾे ॾिस। अबा 100 साल में गॾह जा हॾा बि धार थी विया, काथे खोपड़ीअ जो टुकुर पियो आहे, त काथे को टंग जो हॾो पियो अथसि, त काथे चेल जो हॾो पियो अथसि, पर अछा हॾा हुते हुते पिया आहिनि। अल्लाह जे हुकुम सां उहे सभु हॾा सुरी पाण में जमा थी विया। जमा थी हीअं जो न जीअं कॾहिं ॾिठो अथव त गॾह जो सॼो मांस ख़तमु थी वञे, पिंजरो पियो हूंदो आहे रुॻो हलनि जो, इहो पिंजरो ठही वियो। वरी पिंजरे जे मथां अल्लाह गोश्त चाढ़ियो, वरी गोश्त जे मथां अल्लाह खल चाढ़ी, पोइ उथी बीठो, उथी जो बीठो, रूह पियुसि, ताईं पुछ बि बीठो, लोॾे कन बि बीठो, हणे त हींग बि बीठो करे। ॾे अहवाल उज़ैर गॾह कंहिंजो आहे? चईं त मां वारो गॾह आहे। चई त ॾे अहवाल घणो वक़्तु गुज़रियो हूंदो? चईं ॾींहुं पहर। अल्लाह फरमाए त 100 साल पूरो गुज़रियो आहे, जंहिंमें गॾह जा हॾा बि ईअं धार थी विया आहिनि। तूं पंहिंजा अंगूर ॾिस त कीअं आहिनि? चईं अंगूर त ओढ़ा जा ओढ़ा पिया आहिनि। चई तूं बि सलामत, तुंहिंजो अन्न बि सलामत, तुंहिंजा अंगूर बि सलामत, गॾह जो हॾो हॾे खां धार थियो हो। ॿुधाए त इन गॾह खे कंहिं उथारियो? चई इन अल्लाह उथारियो। चईं मूंखे यकीन आहे त अल्लाह वाक़ई हर मुर्दे खे उथारींदो। इहो हज़रत उज़ैर जो वाक़ियो आहे। पोइ यहूदियुनि चयो त इहो अलाह जो पुटु आहे, तॾहिं त 100 साल खां पोइ वरी जीअरो थियो आहे, मोटी ॻाल्हि। चई त मां 100 साल खां पोइ तूं आयो आहे। अल्लाह अकबर। अल्लाह तो फरमाए ए ज़ालिमो, इहे पुट ऐं धीअर इंसान जी ख़ासियत आहे जो इहो फ़ानी आहे। आदम अलैहिस्सलाम जी औलाद हुई, पाण हलियो वियो औलाद आहे, ऐं तव्हांजे अबे ॾाॾे खे औलाद हुई, उहे वफ़ात करे विया, तव्हां वेठा आहियो। असांजी औलाद आहे, सुभाणे न हूंदासीं त उहा हूंदा पोइ औलाद हूंदी। अल्लाह जी ज़ात पाण बाक़ी आहे, उनखे औलाद जी ज़रूरत न आहे। ॿियो इंसान फ़ानी आहे, उनखे औलाद जी ज़रूरत आहे। रब जी ज़ात बका वारी आहे, उनखे औलाद जी ज़रूरत न आहे। अज़ीज़ान गिरामी, इहो अल्लाह ताला जो हुकुम। पोइ हिननि चयो त उज़ैर अल्लाह जो पुटु आहे, तॾहिं त एतिरो वक़्तु मरण खां पोइ वरी जीअरो थियो आहे। वकालत नसारा अल मसीह इब्नुल्लाह। वरी ईसाइन चयो त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु आहे। छो? चई त बीबी मरियम बिना मुड़स जे बिना शादी जे ॿारड़ो ॼणियो। वरी उहो ॿार पहिरें ॾींहं जो जावल, उहो जो बीबी मरियम खणी आई ॿाहिरि, चयो त मरियम हे कर, हे ॿार तोखे काल्हूं। बीबी मरियम खे हुकुम त तूं न ॻाल्हाईंदीअं, चुप। चई हिन नंढड़े ॿार सां कीअं ॻाल्हायूं? त उते जो उते चई त इन्नी अब्दुल्लाह आतानी अल किताब वजालनी नबिया। नंढड़े हिकु ॾींहं जे ॿार ॻाल्हायो त मां अल्लाह जो बानो आहियां, अल्लाह मूंखे किताब बि ॾिनो आहे, अल्लाह मूंखे नबी बि कयो आहे। मूंखे पंहिंजी माउ सां अल्लाह ताला फर्मा बरदार खे पीउ न चई, छो त पीउ हुयो ई कोन, इनखे अल्लाह जे अमर सां ॿार पेट में थियो। पोइ चयो साईं इहो अल्लाह जो पुटु आहे। यहूदियुनि इहा धूड़ पाती। नसारनि चयो त मसीह अल्लाह जो पुटु आहे। इहो अल्लाह तो फरमाए त पंहिंजे ज़बान सां ॻाल्हाईंदा आहिनि। युज़ाहिऊन क़ौल लज़ीन कफ़रू, काफ़रनि जे ॻाल्हियुनि सां इन जूं ॻाल्हियूं थियूं मिलनि, मार पवेनि अल्लाह जी, काथे पूरा पवंदा। कुल हुवल्लाहु अहद,
चओ त अल्लाह हिकु आहे, अल्लाह समद, अल्लाह बेनियाज़ आहे, लम यलिद वलम यूलद, न कंहिंजो ॼणियो न जायो, वलम यकुल लहू कुफुवन अहद, उन जो को मिसाल ई कोन्हे, तूं कीअं हिन जो पुटु कंदे, कीअं ज़ाल कंदे, कीअं धीउ कंदे। रब ताला खे का औलाद कोन्हे, अल्लाह पाण आहे। दुनिया न हुई, रब हुयो, अॼु बि आहे, दुनिया फना थी वेंदी, वरी बि रब हूंदो। कुल्लु मन अलैहा फान, हर शइ फना थी वेंदी। वयबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम, रब ज़ुल जलाल जो नालो रहंदो, अल्लाह इन क़ादिर कुदरत वारे जो नालो आहे। अल्लाह तो फरमाए त इहे यहूदी अहिड़ा ज़ालिम अथई जो इन्हनि पंहिंजनि पीरनि फ़क़ीरनि सूफ़ियुनि राहिबनि खे अल्लाह खां सवा मालिक करे मञियो। कंहिं हिकिड़े माण्हू चयो साईं अल्लाह करे त न मञीदा आहिनि। अल्लाह जे रसूल सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं अल्लाह ताला जो हुकुम हूंदो आहे हिकिड़ो, ऐं हिननि जा सूफ़ी पीर फ़क़ीर जॾहिं ॿियो हुकुम कंदा आहिनि त ॾे हवाल अल्लाह जी ॻाल्हि छॾे उन्हनि जी मञीदा आहिनि की न मञीदा आहिनि। चइसि मञीदा आहिनि, जे पोइ अल्लाह करे मञूंसि न, छो त हुकुम करे अल्लाह, अल्लाह जी ॻाल्हि छॾे वरी ॿिए जी ॻाल्हि मञे। हाणे इन कंहिंखे मञो, अल्लाह खे न मञे न, ऐं उन पीर फ़क़ीर खे मञे न। जे त इहा यहूदनि नसारनि जी इहा आदत आहे त अल्लाह खे न मञीदा आहिनि ऐं इन्हनि पंहिंजनि पीरनि फ़क़ीरनि जी मञोती कंदा आहिनि। ऐं ईसा पुट मरियम खे मञीदा आहिनि, हालांकि इन्हनि खे हुकुम इहो आहे त अल्लाह जी इबादत कनि हिकिड़े जी, जंहिं रब खां सवा को मबूद कोन्हे, इन जी ज़ात पाक आहे। हे मुशरिक सभु तबाह बर्बाद आहिनि। अल्लाह असांखे पंहिंजे तौहीद ते मज़बूत बीहण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अदा जॾहिं अल्लाह जो न मट न शानी न सानी, ऐं रब सुभानो ताला पूरी काइनात खे पैदा करे त पंहिंजे अमर सां, सॼी ख़ल्क़ खे पैदा करे पंहिंजे अमर सां, सॼी ख़ल्क़ खे रिज़्क़ खाराए पंहिंजे अमर सां, पोइ ॿुधाए त उन रब खे छॾे औलाद ॾे, तोखे असांखे ॾे, जीतनि जणनि खे ॾे, पखियुनि पखड़नि खे ॾे, ओ झर झंग में जेके आबाद थियनि उन्हनि खे बि ॾे। पोइ ॿुधाए त अहिड़ो रब हाणे तूं असां त हिते चऊं साईं असां अल्लाह खे छॾे ॿियनि खां घुरियोसीं तॾहिं मिलियो। पोइ ॿुधाए त झंगनि में जानवर कंहिंखां घुरंदा आहिनि, अल्लाह खां सवा को ॿियो आहे छा उन्हनि खे? पोइ इन जो मतिलबु आहे त जानवरनि जो ईमान असां को भलो आहे न, जॾहिं असां अल्लाह खे छॾे ॿिए जे दर ते हली निवंदा झुकंदासीं या कंहिंखे सुवाल कंदासीं। तॾहिं अल्लाह ताला फरमायो त चवेनि त हिकिड़ो अल्लाह अथव, उन खां सवा ॿियो को कोन्हे, अल्लाह जी ज़ात पाक आहे, शिरक खां माण्हू रब ताला जी ज़ात पाक आहे। इहे माण्हू अल्लाह जे नूर हिदायत खे विसाइण था चाहिनि पंहिंजे वात जे फूकुनि सां। अल्लाह तो फरमाए त ईअं न थींदो, मुंहिंजो नूर हर हाल में पूरो थींदो, भली काफ़रनि खे न वणे पर क़ुर जो नूर इनशाअल्लाह थी रहंदो। तंहिंजे करे मुस्लमानो तव्हां बि अहद कयो त इनशाअल्लाह असां अल्लाह जे हिन क़ुर वारे नूर खे आम कंदासीं। कहिड़े ज़रिए? पंहिंजे बचनि खे तालीम ॾेई। अल्लाह साईं शाल असांजे बचनि खे क़ुर वारो करे। हिकिड़ो तव्हांखे अर्ज़ु कंदो हलां, माण्हू हर को अबा हिन दुनिया में अॼुकल्ह इज़त जे तलाश में आहे न, साईं मुंहिंजी इज़त थिए, मुंहिंजे बचनि जी इज़त थिए, हर को माण्हू इन जी ॻोल्हा में आहे, साईं मुंहिंजी इज़त थिए। अल्लाह तो फरमाए त इज़त खपई त अल्लाह वटि अथई, इज़त जो विरहाईंदड़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अथई, इज़त जो वठंदड़ मोमिन अथई। इन इज़त जो तोखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदोमांइ। क़यामत जो ॾींहुं थींदो जिथे हर हिकु माण्हू तिर जी मदद जे लाइ परेशान बीठो हूंदो। अहिड़ी हालत में अल्लाह साईं हिकिड़े ग़रीबनि खे सॾु कराईंदो, ज़ाल मुड़ुस ॿ माण्हू मिसकीन हूंदा, उन्हनि खे बीहारे ऐं रब सुभानो व तआला उन्हनि खे जन्नत जो आलीशान कपड़नि जो लिबास जोड़ो उहो पाराईंदो, ऐं उहे रेशमी कपड़ा अहिड़ा सुहिणा हूंदा जो दुनिया जा अमीर कबीर माण्हू उन कपिड़े जे रोब में न बीही सघंदा। पोइ हो ग़रीब पाण परेशान थींदा त साईं अहिड़ा कपिड़ा असांखे कहिड़े शौक़ में पाराया अथई? जवाब ईंदो त बेअख़्ज़ वलदिकुमुल क़ुरान, तव्हांजे बचे क़ुर पढ़ियो? चई हा साईं बचे क़ुर पढ़ियो। अल्लाह फरमाए त तव्हां बचे खे क़ुर पढ़ायो, मां तव्हांखे जन्नत जा जोड़ा पाराए छॾिया। अदा जे बचन खे क़ुर पढ़ाईंदव त पहिरीं इज़त इहा थींदव जो क़यामत में जिथे माण्हू परेशान बीठा हूंदा अल्लाह तव्हांखे तव्हांजे घर वारनि खे इन हाफ़िज़ कारी आलिम जे माउ पीउ खे अल्लाह जन्नत जा रेशमी जोड़ा पाराईंदो। ॾे अहवाल इन खां वधीक इज़त ॿी कहिड़ी थिए अञा जो माण्हू इंतज़ार में बीठा हुजनि तोखे जन्नत जा जोड़ा मिलनि, कहिड़ी ख़ुशीअ में जो तुंहिंजे बचे क़ुर पढ़ियो। अज़म कयो त इंशाअल्लाह बचा क़ुर पढ़ंदा। ऐं वरी पोइ ॿिए नंबर ते त इन क़ुर वारो जेको हाफ़िज़ कारी आलिम हूंदो, जॾहिं उहो अल्लाह जे आॾो ईंदो त अल्लाह ताला फरमाईंदो त क़ुर वारा तुंहिंजी जाइ हिते न आहे। जिथे मोमिननि खे अल्लाह जन्नत में जायूं ॾींदो, हुन क़ुर वारे खे अल्लाह चवंदो त इक़रा वर्तक़िब रतिल कमा कुंत तुरतिल फि दुनिया, जीअं दुनिया में क़ुर ठाहे पढ़ंदे आहिनि अॼु बि क़ुर पढ़ंदो वञ, मथे चढ़ंदो वञ, जिथे आख़िरी आयत पढ़ंदे त मथे जन्नत में तुंहिंजी माड़ी अथई।
क़ुरान वारे जी इज़त, क़ुरान वारे जे माउ पीउ जी इज़त। ऐं क़ुरान जो हाफ़िज़ कारी आलिम जॾहिं अलाह वटि ईंदो त रब ताला फरमाईंदुसि त 35 माण्हू पंहिंजे ख़ानदान मां तूं अहिड़ा छॾाए वठी वञ जे तूं न हुजे हा त जहन्नम उमाणिया हा, हाणे उन्हनि खे वठी तूं जन्नत वठी हली वञ। ख़ानदान पंहिंजे खे वठी क़ुरान वारो जन्नत में हलियो वेंदो। अदा पोइ बि मुफ़्त में ईअं जन्नत तव्हांखे न खपे, छो त बचनि जे पढ़ाइण जे लाइ को पैसो न आहे। स्कूल कॉलेज में वञ त छोरो पिनाए थो विझे माउ पीउ खे, हिन क़ुरान ॾे अच न, अलाह जे कसम आहे त को कख जो बि ख़र्च कोन्हे। अलाह ताला असांखे हिन क़ुरान शरीफ़ जे क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह तो फरमाए उहो अल्लाह जंहिं पंहिंजो रसूल सुहिणो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोकिलियो हिदायत ॾेई ऐं सचो दीन ॾेई ऐं उन्हनि खे सभिनी दीननि जे मथां ग़ालिब कंदो, तोड़े जो काफ़रनि खे इहा ॻाल्हि न वणे। ए ईमान वारो, घणा सूफ़ी राहिब इहे पीर फ़क़ीर यहूदियुनि जा इहे माण्हुनि जो माल खाईंदा अथई कूड़ सां, अलाह जे रस्ते खां रोकींदा आहिनि। तंहिंजे करे इन्हनि जे पासे ॾे न हलिजो, तव्हां अलाह जे सचे क़ुरान ते हलो ऐं दीन इस्लाम जी सची राह ते हलो। पोइ हिते वरी हुकुम आयो त साईं माण्हू ख़ैरात ज़कात अलाह जे ख़र्च में माल नथा ख़र्च कनि, उन्हनि जो छा हुकुम आहे? पोइ रब ताला फरमाए त वल्लज़ीन यकनिज़ून अज़-ज़हब वल-फ़िज़्ज़त वला युनफ़िक़ूनहा फ़ी सबीलिल्लाह, जेके माण्हू सोन चांदी लिकाए था रखनि, पैसा ॾोकड़ लिकाए था रखनि ऐं अलाह जे रस्ते में ख़र्च न कनि था, नथा कनि, इन्हनि खे मुबारक ॾियनि त दर्दनाक अज़ाब तव्हांजे लाइ तयारु अथव। क़यामत जो ॾींहुं थींदो ऐं उन्हनि खे हदीस शरीफ़ में थो चए त अलाह ताला उन मालदार जे लाइ, जेको मालदार पंहिंजे माल मां ज़कात ऐं ख़ैरात नथो ॾे, क़यामत जे ॾींहुं रब ताला उन जे पैसनि मां सोन कराए ऐं उन सोन जूं प्लेटूं ठहिराए पोइ जहन्नम जे बाहि में ॻाढ़ियूं कराईंदो। पोइ हिन जो पेट पुठी मुंहुं ऐं पासा ॾंभींदा। पोइ हे चवंदो साईं मरी वियुमि, चवंदुसि बाबा हे तुंहिंजो माल आहे न, तो हिते हिन मां हिकिड़ी ज़रड़ी अलाह जे नाले ते न कढी ॾिनी, तो प्यारो कयो, हाणे अॼु पंहिंजे प्यारे माल खे पंहिंजे सीने सां लॻाए त ख़बर पवई पोइ भाई हे सोन जी ॻाढ़ी थियल प्लेट बाहि में जो सीने ते लॻंदी त कहिड़ो हाल थींदो इन माण्हूअ जो। तंहिंजे करे पंहिंजे ख़ैरात ज़कात में कॾहिं बि सुस्ती न कंदा कयो। जेको हक़ अलाह ताला जो थिए हिकदमि रब जे नाम ते ॾेई ऐं माण्हू पंहिंजो पाण खे जान छॾाए, नतीजो इहो थींदो जो अलाह तो फरमाए त यमहक़ुल्लाहु रिबा, सूद व्याज खे अलाह तबाह कंदो, वयुर्बि सदक़ात, जेके बाना ख़ैरात ॾींदा उन्हनि खे अलाह पाले वॾो कंदो। जीअं न तव्हां अबा नंढड़ी का शइ वठो, को नंढड़ो पखी वठो, नंढड़ो कुकड़ वठो, नंढड़ो बकरीअ जो फरड़ो वठो, पोइ उहो कुझु ॾींहंनि खां पोइ ॾिसंदव त पलजी वॾो थी पवंदो। कल्ह छेलड़ी वठी आयो, अॼु वॾी बकरी थी वई, अॼु कल्ह नंढड़ी बछड़ी वठी आयो, अॼु वॾी अफलातून में लॻी बीठी आहे तव्हां वटि, कल्ह घोड़े जो नंढड़ो बचड़ो वठी आयो, हाणे अॼु चढ़ी था पुठीअ ते घुमोसि 2 सालनि खां पोइ। फरमाईं त ज़कात ऐं ख़ैरात खे अलाह ईअं पालींदो आहे, तूं रब ॾे उछल त अलाह ताला वरी तोॾे वधाए उछले। अलाह तो फरमाए त जेके माण्हू सोन ऐं चांदी लिकाए रखंदा, अलाह जे रस्ते में ख़र्च न कंदा, उन्हनि खे दर्दनाक अज़ाब जी मुबारक ॾियनि। क़यामत जे ॾींहुं उन्हनि खे तपाए ऐं उन सां ॾंभींदा पासा पुठियूं ऐं उन्हनि जो मुंहुं। पोइ चवंदो त हे पंहिंजे लाइ लिकाए रखियो, अॼु चखो जेको तव्हां लिकाईंदा हो। दुआ आहे त अलाह सां इंशाअल्लाह असांखे हक़ सच जी वाट ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह ताला असांखे क़ुरान ऐं सुन्नत जे रस्ते ते हले। हिते माण्हुनि कुझु सुवाल लिखिया आहिनि अबा त ॾाढ़ीअ कतरियल पेश इमाम जे पोयों निमाज़ थींदी या न थींदी? सो ॻाल्हि इहा आहे त अबा जेकॾहिं निमाज़ जे लाइ मां अव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि बुनियादी ॿुधायां त नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि हिकिड़ा नवां माण्हू आया, वफ़द हुयो हिकिड़े इलाइक़े जो। हिन रजब महीने में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि आया, 20 ॾींहं खनि रहिया, जवान माण्हू हुजनि। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अहवाल पुछंदा, बा ॾियो अहवाल, तव्हांजो पोयों केरु अथव, ज़ाल पीउ ॿार बचा माउ पीउ? जे जवान माण्हू हुयासीं, ॼण घर जो शौक़ु बि थियो हो त जेकर घर मोटी वञूं पोइ असां ॿुधायोसीं, फरमायूं त ज़रूरु तव्हांखे पंहिंजे घर जो शौक़ु हुजो, असां घर वञूं पोइ ॻाल्हियूं ॿुधायूं। फरमायूं त निमाज़, रोज़ो, ज़कात, हज ज़कात, नशो शराब इहे शयूं गंदियूं आहिनि, इन्हनि खां पासे थियो, अलाह जे अहकामात जो पूराओ कयो। पोइ फरमायूं त जॾहिं वञो त तव्हां मां जेको हिकिड़ो माण्हू आज़ान चवे ऐं जेको तव्हांजो पढ़ियल हुजे उहो अॻे थी निमाज़ पढ़ाए। ऐं फरमायूं त निमाज़ जे लाइ वधीक लाइक़ु आहे जेको अलाह जे ख़ौफ़ तक़वा ऐं इल्म वारो हुजे। ऐं मां अर्ज़ु कयां त ॾाढ़ी इहा छड़ो सुन्नत न आहे पर वाजिब आहे। ऐं ॾाढ़ीअ जो कटींदड़ माण्हू फासिक़ आहे। तंहिंजे करे निमाज़ तव्हांजो पढ़ाए जेको भले में भलो माण्हू हुजे, जंहिं माण्हू खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत पसंदि न आहे ऐं उनखे मुठ जे बजाए कतरे वञी थो वञी इहे पंहिंजो छबर बचाए, तंहिंजे करे ईअं न कजे। ठीकु आहे, कूड़े खां चङो आहे पर ॾाढी सुन्नत मूजिब हुजणु खपे। ऐं अहिड़े माण्हू खे कॾहिं बि पाण कुॾु करे मुसले ते बीहण जी असुल गुंजाइश न आहे। पाण ई ख़्यालु करे लिहाज़ करे
दादा मुंहिंजा असबाब पूरा न आहिनि, तंहिंजे करे जेकॾहिं भलो माण्हू आहे त लाज़मन उन ॾाढ़ीअ वारे खे अॻिते थी निमाज़ पढ़ाइणु खपे ऐं जमात खे चवणु खपे दादा फलाणा माण्हू तूं अॻिते थी निमाज़ पढ़ाए, जेको तव्हां मूं क़ुर जो पढ़ियल बि हुजे ऐं पंहिंजो शरीयत जे अहकामात में पूरो हुजे। बाक़ी जे इतफ़ाक़ न आहे ऐं पोयूं अञा ॾाढी कुड़िया ॾाढी कतरिया पाण जहिड़ा अथसि त उन्हनि खे भली इहो माण्हू पढ़ाए त पढ़ाए, पर इन खे वरी बि चवंदुमि जॾहिं अलाह तोखे एतिरी इज़त ॾिनी आहे जो तूं नबी सुहिणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुसले ते बीठो आहे त भली उनजे सुन्नत सां प्यार कर, ॾाहो थी, छो त हीअ सुन्नत तुंहिंजी, मुंहिंजो हज़रत अबो साईं फरमाईंदो हो, हीअ एड्रेस अथई। अबा एड्रेस तुंहिंजी पूरी हूंदी त ख़त तुंहिंजे घर अचे पहुचंदो, एड्रेस पूरी न हूंदी त ख़त विञाइजी वेंदो। यार हीअ एड्रेस पूरी कर, तुंहिंजी हीअ एड्रेस पूरी हूंदी त क़यामत में क़बर में जीअं ई तुंहिंजा मलाइक तुंहिंजो कफ़न खोले ॾिसंदा चवंदा ख़बरदार नबी सोने जे सुन्नत वारो आहे, तंहिंजो करे हिनजो लिहाज़ कजांइ। तंहिंजे करे अदा ईअं न कयो ऐं ॾाढी हुजणु खपे सुठी, जंहिं बि ॾिनो अथव उनखे पंहिंजो मोटाए ॾियोसि। अलाह साईं इंशाअल्लाह असांखे भलाई नसीब फरमाए ऐं अदब एहतराम हिक ॿिए जो लिहाज़ में रखिजे। ॻाल्हाइण ॿुधाइण ऐं सुवालनि जवाबनि में कंहिंखे छंड झिणक कावड़ न ॾिजे। उदो इला सबील रब्बिक बिल हिकमत वल मौइज़तिल हसना, कंहिंखे चङाई चवणी आहे, नसीहत करणी आहे त सुहिणे नमूने सां। उहो जीअं चवंदा आहिनि त हिकिड़े छोरे घुरियो हो कुराड़ी खां पाणी, कुराड़ी ही वीचारी हिकिड़ी अखि कोन हसे, हिकिड़ी हसे, सो थां ॾेई चईं त नानी कहाणी पाणी त ॾिजांइ। पोइ हाणे ॿुधाए त नानी कहाणी दिले पोइ त न पई ॾेसि, अलाए कहिड़ो पाणी पई ॾेसि, पर जेकॾहिं हुनखे अमा कुराड़ी करे पाणी घुरिया चवे जी अबा हाज़ुर बिस्मिल्लाह। तंहिंजे करे असांखे बि बजाए जो कंहिंखे छंडको ॾिजे, घटि वधि ॻाल्हाइजे, पोइ अदा जॾहिं पहिरियों तूं उनखे ॾींदे झिणक, पहिरियों ॾींदे उनखे छिड़ब त पोइ तुंहिंजी नसीहत छो ॿुधंदो। पर जे अदब सां, एहतराम सां, इज़त सां कंहिं माण्हू खे ॻाल्हि सम्झाईंदे त तुंहिंजी ॻाल्हि बि सम्झंदो ऐं तुंहिंजो एहतराम ऐं अदब बि कंदो। तूं हुनजो अदब कर, हो तुंहिंजो अदब करे। हिक ॿिए जो अदब न कंदो त हिक ॿिए जो अदब न थींदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हिकिड़ो बदवी माण्हू आयो जंगली, मस्जिद में वेठो, हुज़ूर संजन वेही वेही उथी थोरो पासे वेही ऐं मस्जिद में आ खणी कई पेशाब करण जे लाइ, त ॿियनि चयो हला हला कयसि, फरमायो छॾियोसि, हुज़ूर साईं फरमायो छॾियोसि, छो त पेशाब विच में रोकींदोसि त हुनखे तकलीफ़ थींदी, हिकु नंबर, ऐं ॿियो उथी जो ॿाहिरि हले त बस सॼी मस्जिद विञाईंदो हले न। तंहिंजे करे छॾियोसि। जॾहिं वांदो थियो पोइ विहारे सॾु करे फरमायूं त हे अलाह जा घर पाक आहिनि, हे इन कमनि जे लाइ नथा ठहनि। फरमायो त पाणी जो ॿोको खणी जो, हारियो जो त जाबलू ज़मीन ही न बा, मथां अहिड़ी त पाणी वही ॿाहिरि हले वियो, ज़मीन पाक थी वई। ॾियो वाल हुनखे छिड़ब ॾिनऊं, चयो त है भेण अहिड़ा तेड़ा मस्जिद पलित करे छॾी। तंहिंजे करे हिक ॿिए खे ॻाल्हि सम्झाए बि, अल मुमिन मिरअतुन लिल मुमिन, नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मोमिन मोमिन जे लाइ आईनो आहे। अबा असांजे मुंहं ते दाग बि हुजनि कारा, सुरमो बि वही हेठि लीड़ूं कयो हुजे ऐं कमकार कयो हुजे त उन में गप जूं फेंगूं बि मुंहं में लॻियूं हुजनि, पोइ आईने खे जो मुंहुं ॾेखारींदासीं त आईनो बुझो ॾींदो? ईअं चवंदो अड़े हिन भागा कहिड़ो मोकारो करे आयो आहे, आईनो ईअं चवंदो? चुप करे रुगो ॾेखारींदो त ॾिस। त ईअं मोमिन मोमिन जे लाइ आईनो थिए, हुनखे उन जे ग़लती खां आगाह करे, पर सुहिणे नमूने सां, अदब सां, एहतराम सां, छो त मोमिन मोमिन जे लाइ एहतराम थो रखे। अल मोमिन युहिब्बु लिअख़ीहि मा युहिब्बु लिनफ़्सिहि, नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे मोमिन पंहिंजे भाउ जे लाइ उहो पसंदि कंदो जेको पंहिंजे लाइ। अब मां में ग़लती हुजे ऐं मूंखे जेकॾहिं केरु ॾसे त छिड़ब ॾे की न इज़त सां ॾसे, हर कोई ईअं चाहींदो त मूंखे इज़त सां मुंहिंजी ग़लती ॾसियो न। तंहिंजे करे पोइ तूं बि ॿियनि सां ईअं इज़त वारो रवैयो हलंदे, इज़त ॾींदे त इज़त मिलंदई, ऐं जे न कंदे कमा तदीन तुदाम, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। दुआ आहे त अलाह असांखे हिक ॿिए जे अदब एहतराम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह असांखे नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन शरीयत ऐं हिन सचे क़ुर जे अदब ऐं एहतराम ऐं इज़त करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। गुनाहनि, गंदगियुनि, बेहूदगियुनि ऐं बुछड़ाइनि खां अलाह बचाए। मोबाइल जे फितननि, रागनि, गाननि, कंजरनि कंजरियुनि जे नाचनि ॾिसण खां, ॿुधण खां अलाह बचाए। अलाह असांखे क़ुर पढ़णु, ज़िक्र करणु, निमाज़ुनि खे पाबंदी पाइण सां असां जूं ज़ाइफ़ूं अदड़ियूं अमड़ियूं घरनि में आहिनि उहे बि सभु अलाह करे नमाज़ियूं थियनि, अलाह जे ज़िक्र ऐं सजदनि वारियूं थियनि, क़ुर पढ़ण वारियूं थियनि। रब असांजे मुआशरे खे पाक करे, हलाल रिज़्क़ में बरकत ॾे, नेकियूं ऐं भलायूं नसीब फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।